पटोरो इरिगेशन कॉलोनी के रहवासी जमींदार पानी घरनि ॾांहुं छोड़ करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते सागर मस्जिद परियार, कांटेरो खासकेली, धनी बख्श परियार, गुलाम हुसैन कंबराणी, अनवर डेतो, बाबू खासकेली, खमू शीदी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल बरसातुनि खां पोइ बर वारनि ज़मींदारनि संदसि ज़मीन जो पाणी कॉलोनी में छोड़ करे रहिया आहिनि, जंहिंसां संदसि घर में पाणी जे घेरे में अची विया आहिनि। उन्हनि चयो त पाणी संदसि घर में दाख़िल थी रहियो आहे। उन्हनि ख़दशो ॾेखारियो त खेनि संदसि बचनि जे ॿुॾण जो ख़तरो थी पियो आहे। उन्हनि चयो त चोतरफ़ गंदे पाणी हुअण करे हितां मच्छर ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे। ॿार तोड़े वॾा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठण जी घुर कई त पाणी कटराए मलूज़ ज़मींदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। असांखे बोड़ाइण, असांजा घर बोड़ाइण, वही जेको एहतजाज ऐं जेको हिन इलाइक़े जे रहवासियुनि जो जेको मुज़ाहिरो आहे उहो ज़मींदारी पासे में ज़मीनूं आहिनि, उन्हनि मां जेको मुसलसल पाणी वहण जे करे असांजा घर ॿुॾी विया आहिनि। हिते अलम मुबारक आहे उहो ॿुॾी वियो आहे ऐं उहो जेको पाणी आहे उन जे पासे में मुख़्तियारकार जी ऑफिस आहे, असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस आहे, DSP जी ऑफिस आहे, थाणो आहे, मेन हिन तहलके जो जेको हेडक्वार्टर आहे उते सॼी इंतज़ामिया रहे थी। उन जे बावजूद बि तमामु थोरनि बरसातुनि जे पवण जे बावजूद बि ज़मींदारी पाणी जे मुसलसल वहण जे करे ही तव्हां ॾिसो त हिते पाणी डैम जो ॾेख ॾेई रहियो आहे, तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन में माण्हुनि जा घर बि महफ़ूज़ न आहिनि। सुभाणे असांजा हिन में बचा ॿुॾी सघनि था। तमामु महांगाई जे दौर में ग़रीब माण्हू, पोरियत ऐं माण्हू पंहिंजो पिनी सिनी पेट गुज़ारीनि था। उन्हनि पंहिंजा अबरा सबरा झूपा ठाहिया आहिनि, उहे बि पाणीअ जे कंट्रोल में अची विया आहिनि। उन्हनि तां पाणी जो चाड़ मुसलसल वधी रहियो आहे। उहे सुभाणे घर किरी सघनि था, उहे ढही सघनि था। मुंहिंजी 4 दीवारी ते प्लाट वरितल हो, उनजी 4 दीवारी ॾिनल हुई, उहा मुसलसल उन में लुड़ी वई आहे, उहा किरी पई आहे। जेकॾहिं इन पाणी में मुसलसल इज़ाफ़ो रहियो, इहो ईंदो रहियो त हिते का बि पक कोन्हे त हे असांजा घर बि महफ़ूज़ रहनि, असांजो ॿार बचो बि उन में ॿुॾी सघे थो, त पोइ उन जो ज़िम्मेवारु केरु हूंदो? तंहिंजे करे वसवारनि खे असीं अपील था करियूं त ख़ुदारा जो जेको पाणी हिते अलीमीर मलाह जा तला आहिनि ठीके में वरितल, उतां खां पाणी अचे थो, पोइ ज़मींदारी पाणी जेको अची रहियो आहे उनजो नुक़सानु जेको थी रहियो आहे उनजो अज़ालो केरु कंदो? असां सिर्फ़ु इहो था चऊं त इहो पाणी बंदि करायो वञे ऐं हीउ जेको पाणी जो चाड़ आहे इन खे निकाल कराए हिते ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जे झूपनि खे बचायो वञे। असां 2 जगह मोनू खे कहण खे चयो आहे, पोइ आई तव्हां पाणी बंदि करो, हू चए फिलाणो अहमद कहर, हू चए गुलाम अहमद कहर, अहिड़े सां टोटल पाणी जेको ज़िंदगी में करे कोन। हींअर असांजे अलम में पाणी जी बीठो आहे ऐं अलम जो पोयां मुंहिंजो उतां खां असीं सभु ड्यूटी पिया निकिरो, जो ॿार बचे जे करे घर खां ॿाहिरि निकिरो ॿुॾी वई या ॿियो थिए, उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? लादी ॿार असीं जो हुन पाड़े में विया आहिनि, हिन घर में विया आहिनि, जेकर जेसीं ख़बर पए त ॿार उहो ॿुॾी हलियो। तंहिं करे महिरबानी करे उनखे ज़मींदार खे चइबो असांखे या पाणी कढायो या असांजो सभु हितां जे करे असीं हुन ते FIR दाख़िल करायूं। रिपोर्ट मीरपुर पटोरो, अशरफ चांडियो, शाइन न्यूज़।